अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तों कीअं आहियो। उम्मीद आहे त ठीकु हूंदो। अॼु असां मुरीशक में हुआसीं ऐं हाणे माचके में जेको हाणे असां हितां रवानगी आहे असांजी। असां सां प्यारो दोस्त ज़ाहिद अली टावरी जेको हिन वक़्तु ड्राइवरिंग करे रहियो आहे ऐं मुंहिंजो भाउ नूर हसन मूंसां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, ॿियो ख़ैर तबियत ठीक। मुझो भाउ अकबर अली भी मूंसां गॾु आहे ऐं तव्हांखे ॾेखारियूं था। अस्सलाम वालेकुम या अली मदद। उम्मीद कयां थो सभु ठीकु हूंदा ख़ैरियत सां। आयासीं माचको, घुमियोसीं मुरीशक, सिंध जो आख़िरी शहर कश्मीर भी घुमियोसीं। ॾाढो सुकून आयो अल्हम्दुलिल्लाह। कवरेज भी कईसीं, इंटरव्यू वरितोसीं, दोस्तनि ॾे वियासीं। जागीरता न्यूज़ भी हुई असां सां गॾु ऐं NTF न्यूज़ भी हुई असां सां गॾु ऐं असां सां ड्राइवरी करे रहियो आहे प्यारो दोस्त आहे, सुठो आर्टिस्ट आहे ज़ाहिद हुसैन टावरी। हलंदासीं हुन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं छा था चवनि। अस्सलाम वालेकुम। सर ॾाढो मज़ो आयो हुयो माशाल्लाह। संदक सां गॾु अली अकबर साईं हुयो, ज़ाहिद अली साईं हुयो, दोस्त अरबाब नूर हसन गॾु वेठोसीं दोस्तनि सां गॾु माशाल्लाह। संदक जा थोरा तव्हां आहियो जो असांखे गॾु आहियो, महिरबानी करो साईं। ॾाढी महिरबानी, अल्लाह हाफ़िज़, दुआनि में यादि। जी दोस्तों, तव्हांखे ॿाहिरियों मंज़र ॾेखारींदासीं त असां किथे घुमी रहिया आहियूं।